काश जो ॾाढो हिकिड़ो भलो शेर आहे त तरक मय कशी कईसीं ॼण त ख़ुदकशी कईसीं। तरक मय कशी कईसीं ॼण त ख़ुदकशी कईसीं। हुन चयो त ॿार आहीं एतिरी सादगी कईसीं। रंग हणी वारनि खे उमिरि सां ठगी कईसीं। सो इहो रंग संग हणी ऐं सदाईं 35 सालनि जा थियो पिए था घुमूं, सो इहो जान पियो हलंदो। सो साईं खे पंहिंजो जनमॾींहुं अॼु मुबारक हुजे। मूंखे बिल्कुलु उस्ताद बुखारी जे हिननि सुठनि वांगुरु लॻंदो आहे त हर शख़्स शहर सम्झो हर दिलि बाज़ार आहे। केॾो ग़मनि कमनि जो हिते कारोबार आहे। उस्ताद में बज़ाहिर त का बि ख़ूबी कोन्हे, हिकु हुस्न जो पुॼारी ॿियो सिंध यार आहे। सो ॿई शयूं अथसि, हुस्न जो पुॼारी बि आहे, सिंध यार बि आहे, सिंध सां मोहबत बि करे थो। ऐं हींअर असां सां बि गॾु आहे खेसि हाफ़िज़ निज़ामाणी जूं ही सिटूं अर्पियां थो त फिरिया बि नाहियूं फुरिया बि नाहियूं अञा कंहिं अघ में घुरिया बि नाहियूं। फिरिया बि नाहियूं फुरिया बि नाहियूं अञा कंहिं अघ में घुरिया बि नाहियूं। कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां मथे को मुल्ह ई नाहे। घणा विया विकिजी घणा विया लिखिजी असां अञा ताईं तुरिया बि नाहियूं। असांजो माज़ी अव्हां जे अॻियां, असांजो हाल अव्हां जे साम्हूं। जिते अव्हां छॾियो बीहारे चकासे ॾिसो तव्हां चुरिया बि नाहियूं। अव्हां जो घूरण असां लाइ गंजा, असांजो पोरियो अव्हां तां घोरियो। अव्हां जो घूरण असां लाइ गंजा, मगर अव्हां जे हीअं तां हाफ़िज़ अञा अलाए छो हुरिया ई नाहियूं। सो फिरिया बि नाहियूं फुरिया बि नाहियूं अञा कंहिं अघ में घुरिया बि नाहियूं। सो रोशन साहब बिल्कुलु उन्हनि सीटुनि ते लहे थो। ऐं आख़िर में गुज़ारिश कंदुसि साईं खे त पंहिंजो चंद लफ़्ज़ जेको बि हिते इज़हार करे त उन खां पोइ आख़िर में केक कटियूं ऐं पोइ वरी हितां पाण निकिरंदासीं। सो तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं रोशन ब्रह्माणी साहब। दोस्तों साथियों, मूंखे हीउ लफ़्ज़ चवंदे इंतिहाई ख़ुशी थिए थी। असांजा सिंधी यूनिवर्सिटी जा मुलाज़िम दोस्त जेके बि आहिनि उन्हनि अॼु ई जेका कुर्ब जी कोठ ॾेई सॼी संगत खे घुरायो आहे। यकीन कयो अॼोके हिननि हालतुनि में हीअ जेके कोरोना वारियूं हालतूं आहिनि, जीअं मोहम्मद अली साहब फ़ोन कई त मूं साईं खे गुज़ारिश कई त को बि प्रोग्राम संगत इलाही चए थी पर पाण कोन था रखणु चाहियूं कि हिननि हालतुनि में, पर कॾहिं कॾहिं जीअं हिक ॿिए ते हुजतूं बि कंदियूं आहिनि। ऐं उनजी गवाही इरफ़ान बि ॾींदो। मूंसां मंझंदि जो राब्तो कई त मूं चयो न हिन ॻाल्हि खे थोरो राजा वीचारे चयो हिन सां को गॾु राजा अनवर त शाम कुझु कजे थोरो। मूं चयो इन हालतुनि में दोस्तनि खां माज़रत कयूं था। पोइ बि कोस्तान मां अची कुझु दोस्त साईं रफ़ी वारा अची मंझंदि जो निकिता, केक काटियूं हाले पुट वारा। ऐं हेॾां हिन चयो त फ़क़ीर मोहम्मद अली जेको वेठो आहे चई त बाबा इहो न का ऊ कर न का आ कर, कुझु कोन थींदे, शाम पहुचणो आहे। मां चयो हाल तूं बरसाति सभु पर जेको हूंदो चए संगत वटि तोखे अचिणो आहे। मां चवां सम्झां थो इहा दोस्तनि जी फ़राख़ दिली आहे, इहा मोहबत आहे। मोहम्मद अली ऐं ॿी सॼी सथ जेको बि जन दोस्तनि हीउ बंदोबस्तु कयो आहे उनमें साईं शेख साहिबु आहे। मां सभिनी दोस्तनि जो तमामु घणो थोराईंदो आहियां। मां का बि वॾी शख़्सियत न आहियां। अॼु यकीन कयो मूंखे इलाही उत्साह मिलंदो आहे ग़ुलाम रसूल जे ॻाल्हाइण मां। दिलि चवंदी आहे हिन माण्हू खे वेठो ॿुधिजे, छो त असांखे जेका सुठी कल आहे लतीफ़ साईं जे बैतनि जी उहा पली जे हिसाब खां मिलियल आहे। उन हिसाब सां जिते बि जंहिं बि दोस्त खे जेकॾहिं लतीफ़ शनासाई या लतीफ़ जे बैतनि में का ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त मूंखे उते रूहानी हिकिड़ो सुकून मिलंदो आहे। उन करे हिन शख़्स सां मुंहिंजी ॾाढी लॻंदी आहे। पोइ इलाही कचहरियूं बि थींदियूं आहिनि। मुमकिन आहे त कनि मसाइलनि ते कनि शयुनि ते हिक ॿिए सां मुतफ़िक़ बि न थिया हुजो, हिक ॿिए खे चयो बि हुजे, पर असांजो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे, अहिड़ी हिकिड़ी तंत ॻंढियल आहे जेका रूहानी, जेका कॾहिं बि उहा टुटणी न आहे। ऐं जॾहिं बि असां हिक ॿिए खे सॾु कयो हूंदो त वक़्त ते ग़ुलाम रसूल असां सां गॾु बीठो हूंदो त असां ग़ुलाम रसूल सां गॾु बीठा हूंदा आहियूं, कॾहिं बि परे न आहे। का बि डिगी तकरीर न आहे। मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जो शुक्रियो अदा करिणो आहे, छो त तकरीरूं तव्हांखे करणियूं हुयूं। तुफ़ैल वेठो आहे, सॼी संगत मुजतबा आहे, दोस्त वेठा आहिनि, होॾां असांजो पिरी प्यारो हाले पुटो साहिबु वेठो आहे, ॿिया सॼी संगत खोड़ ॻाल्हाइनि हाकम। पर हीउ दोस्तनि जो हिकु तोड़े प्रोग्राम आहे, ॿियो वरी हीउ मथां कुदरत जो प्रोग्राम सिस्टम आहे। उन करे इरफ़ान अॻे ई मूंखे चयो त अॼु अलाह जी महिरबानी आहे थींदी केक असांजो ज़रूरु लुड़ंदो, इहो चई वेठो आहे। तंहिंजे करे तव्हांजो इहो केक लुड़णु मां इहो लुड़णु बि नथो चाहियां। ऐं सभिनी दोस्तनि खां इहा माज़रत बि कयां थो जो हिन दोस्तनि खे इज़हार करण जो मौक़ो सभिनी दोस्तनि खे न पियो मिले। सभई दोस्त चाहींदा त ॿ अखर ॻाल्हाइनि,
मां तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांजा वॾा वड़ जो तव्हां जेके बि मोहबतूं ॾिनियूं आहिनि जेको ही कुर्ब ॾिनो आहे पंहिंजो क़ीमती टाइम साईं शुरू साहिब खे सॾु थियो तकरीर जे लाइ पर साईं ॿाहिरि निकिरी वियो हो पर बहरहाल असां गॾु आहियूं परे न आहियूं ऐं सभिनी दोस्तनि जा वॾा वड़ आहिनि जेके पंहिंजो क़ीमती टाइम कढे आया आहिनि पीरल साईं असांजे लाइ शाइरी करे आयो हो उनखे बि असां ब्रेक संगत ॾिनो आहे त हीउ जेको सिस्टम जॾहिं लथो त पोइ वरी इहो हमरा कंहिंजी ॿोली ॿुधंदो कोन सो तंहिंजे करे मां बि तव्हांजो घणो टाइम नथो वठां तव्हांजी वॾी महिरबानी जेके बि दोस्त आया पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो उहे ऐं थोरा मूं ते तुंहिंजा थोरा के थोरा त न आहिनि हयाती जे हूंदी मन ॻाल्हि महिरबानी कचीअ पकीअ तंद ते थियनि कीन गरम छिनण थियनि शर्म गंजो गंजनि पाण हाँ बिल्कुल